मीरानी के 16 ॾींहं थी विया आहिनि वारस ने इंटर साहिब ते जो त वारस सां ॻाल्हियूं कयूं उन छा चवणा कहिड़ो मुतालबो मीरानी वापस न थियो आहे इंतज़ामिया जी न हली जे करे असीं इंतज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो हाणे असांजो इहो मुतालबो तब्दील थियो आहे त पहिरियों हिन ज़िले जी इंतज़ामिया हटायो ऐं पोइ बुगवी खे बाज़ियाब करायो जेसिताईं हीअ नाल इंतज़ामिया हुते हूंदी कोई बि बुगवी बाज़ियाब न थींदो धोखेबाज़ी ऐं लिखियल हथनि खे ज़ाहिर कयो न डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी खे बराए महिरबानी जल्द खां जल्द बाज़ियाब करण असांजो इहो ई मुतालबो आहे जेकॾहिं डॉक्टर साहब आज़ादु न थियो त असां हीउ धरणो कॾहिं बि ख़तमु न कंदासीं ऐं ॿियो असांजो वज़ीर आला बि मुतालबो आहे थोरा जेके अमीरनि जे करण जेतिरा बदमाश आहिनि दादागीर आहिनि धाड़ेल आहिनि तादाद बि उन्हनि जो थोरो आहे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त इंतज़ाम हुन ते कंट्रोल नथी करे सघे अगवा थींदे डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा खे बाज़ियाब न कयो वियो आहे असांखे एसएसपी साहब ऐं इरफान बलूच तरफ़ां DI साहब तरफ़ां ठला दिलासा ठला आसरा सुभाणे कयूं था वापसि बढ़ती वापसि जो असीं मुतालबो कयूं था त AIG साहब सिंध खां ऐं जेको CM सिंध खां त असांजो डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा जल्द बाज़ियाब कयो वञे हीअ असांजे सिंध महिल फॉरम जेको एहतिजाजी मुज़ाहिरे धरणो वियो आहे जेकॾहिं डॉक्टर बाज़ियाब न थियो त पूरे पाकिस्तान में एहतिजाजी मुज़ाहिरे जो लाइमल तयारु कयो चुको है डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी अञा ताईं बाज़ियाब न थियो आहे असां पुरअमन एहतिजाज भी कयोसीं SSP साहब खां मुतालबो कयोसीं उन्हनि असां खां 2 ॾींहंनि जी मोहलत वठी लेकिन उनजो कोई भी तदारक न थियो मजबूर थी करे असां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे जेतिरे ताईं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी बाज़ियाब न थींदो असां हीउ धरणो ख़तमु न कंदासीं मुंहिंजी IG साहब खां वज़ीर आला सिंध खां ऐं DIG लाड़काणो उन्हनि खां गुज़ारिश आहे महिरबानी करे नोटिस असांखे असांजो बहाल करे ॾियो ऐं डॉक्टर गुलाम खां वठी जेके बि धाड़ेल माण्हू अगवा कया पुलिस जेकॾहिं डील जे ज़रिए उन्हनि खे आज़ादु न करे हा त इहे ॾींहं न ॾिसणा पवनि हा असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त हालिया जेकी इंतज़ामिया आहे उनखे हटाए करे पोइ सख़्त खां सख़्त SP आणिजे ॾुख हिन ॻाल्हि जो आहे जो वाना वज़ीरिस्तान जा टेररिस्ट उन्हनि ते कंट्रोल करे सघिजे थो ऐं हीअ जेका सो हितां ऐं हेठां जा माण्हू धाड़ेलनि ते कंट्रोल छो नथो थिए असां इंतज़ामिया खे गुज़ारिश था कयूं त जल्द अज़ जल्द डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी खे बाज़ियाब करायो वञे न त ॿी सूरत में SP हटायो तहरीक हलाई वेंदी अॼु जेको हीउ धरणो आहे डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीरानी जे तरफ़ां धरणो ॾिनो वियो आहे सिंध महिला फोरम जे तरफ़ां ॾिनो वियो आहे ऐं असांजो इंतज़ामिया खे SP खे DIG खे वज़ीर आला खे IG सिंध खे DIG लाड़काणे खे असां पुरअमन अपील कयूं था त बराए महिरबानी करे असांजा जेको आहे त गुलाम मुस्तफ़ा खे बदामत कराए वञे टोड़ी बदगाह 1.5 किलोमीटर बि परे न आहे पुलिस खे ख़बर आहे त माण्हू हिते अॻु आहे पोइ बि पुलिस ख़ामोश थी वेठी आहे अगरि SP साहब को ॻाल्हि चढ़ियल आहे त SP साहब मथे पंहिंजे ॻाल्हाए छा बि करे असां पंहिंजो माण्हू जेसि ताईं माण्हू वापसि न थींदो असां धरणो ख़तमु न कंदासीं असां बार बार इंतज़ामिया खां मिलियासीं बार बार कोशिश कईसीं हिन वक़्त ताईं आज़ादु न थी चुको आहे आख़िर असांजी इंतज़ामिया कहिड़े निंड में सुतल आहे असां पंहिंजे MNS MPS खां पुछा कयूं था आख़िर तव्हांखे पंहिंजी जेका अवाम आहे जंहिं तव्हांखे वोट ॾेई मथे एवन में विहायो आहे इन सां अहिड़ो ज़ुल्म थिए थो पियो इहो नज़र थो अचे तव्हांखे एतिरो टाइम बि न मिलियो आहे तव्हां असांजे सॼे ते बि लड़ी न आहियो न उन्हनि फ़ोन ते मुलाक़ात कई आहे न फ़ोन ते कोई बि राब्तो न कयो आहे आख़िर असां मजबूरन इहो क़दम खणी रोड ते कयो आहे असां सां जेसिताईं मीरानी खे आज़ादु न कराए ॾींदी तेसिताईं असां रोड ते वेंदासीं दिलासा ॾिना था वञनि इहो गवर्नमेंट जो ज़िम्मेवारी आहे त असांखे माण्हू पंहिंजो आज़ादु कराईंदा आहिनि गवर्नमेंट जी माना इहा ज़िम्मेवारी आहे बाक़ी छाजे लाइ गवर्नमेंट हिते उनजो माना इहो कमु आहे त माण्हुनि खे महफ़ूज़ करे अञा ताईं असांखे सोरो न आहे को बि इंतज़ामिया जो माण्हू मिलण न आयो आहे मीरानी जंहिंखे अॼु 16 ॾींहं अगवा थियो फर्स्ट डे खां इवन पुलिस खे आइन जे अॻियां आहे पुलिस खे मुकमिल ख़बर आहे किथे आहे छा आहे कहिड़े हाल में उनखे इहा ख़बर आहे वारसनि वटि कुझु कोन्हे मिसकिन आहे उनजो वालिद साहब रिटायर्ड टीचर आहे घर घरस आहे दुरानी महर थाने खां 0.5 किलोमीटर ते मूवी खे रहायूं वेठा आहिनि ॾाढा आहिनि पुलिस उनखे शटर ॾिनो आहे लकड़ा हणी करे अॻे माण्हू वञणु नथी थिए पई सॼो कुझु पुलिस न हली आहे न हली आहे बिल्कुलु मां SP साहब खे लफ़्ज़ चवंदुमि जेकॾहिं
जैसे तुझा हथ पोयां बधा विया स्टील जा ताला आणी बराए मेहरबानी सही दाता तू इसी चढ़ी हलो वन अखिन जा बिया गरीब मानू रिटायर टीचर पंहिंजो पुटला छा करे सकदो हू रुपए भी कोन्हे उन बेगर समर हुंदा अॼु उनजे वालदेन ते छा गुज़रे थो जेकॾहिं हिकिड़े कलाक लाइ इन अस्पताल जे पुठियां इहा हालत है ऐं मच्छरनि में हिन गर्मीअ जे आलम में बदिलण हुनखे एहसास थींदो कोई कार्रवाई अमल में नहीं लाई और ना ही कोई ऑपरेशन किया है। इनका कहना है कि जब तक डॉक्टर को बाजियाब नहीं कराया जाएगा तब तक इसी तरह से भर में धरने जारी रखेंगे। शायद कहीं पुलिस उन्हनि दो यारनि क्रिमिनल सां बिल्कुलु जेको भाङे पई वारा आहे। जी नाज़रीन तव्हां वाट्सअप जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुन जो चवणु हुयो त धाड़ेल 6 किलोमीटर जे फ़ासिले ते वेठा आहिनि को काथे लंडन कोई अमेरिका कोन वेठा आहिनि। पुलिस खे खपे त कच्चे जे इलाइक़े में ऑपरेशन करे ॾुआरनि जो मुकमल ख़ात्मो आंदो वञे ऐं गुलाम मुस्तफ़ा मीरानी खे बाज़ियाब न करायो वियो त हीउ इतिजाजी मुज़ाहिरो असांजो जारी रहंदो। नज़ीर मीरानी, सोच टीवी, कंदकोट।